मौलाना साहब जो यूट्यूब चैनल ज़रूर सब्सक्राइब कंदा। छा साईं हामला औरत ऐं ॿार खे खीरु पीआरींदड़ औरत रोज़ो छॾे सघनि थियूं या न? अच्छा, का बि औरत जेकी आहे हामला आहे ऐं अहिड़ी तरह का औरत अहिड़ी आहे जंहिंखे ॿारु आहे उहो ॿारु उनजो खीरु जेको पीअंदो आहे, त इहे ॿई औरतूं उन सूरत में रोज़े खे छॾे सघनि थियूं जंहिं टाइम उन्हनि खे तकलीफ़ ज़्यादा थिए। हामला औरत आहे उहा रोज़े रखण जे करे तकलीफ़ वारी थिए थी, या उनजे जिस्म जे अंदरि पेट जे अंदरि तकलीफ़ ज़्यादा थिए थी, मर्ज़ जेको थिए थो, त उन सूरत में उहा हामला औरत रोज़े खे रमज़ान में छॾींदी, रमज़ान खां बाद में उन रोज़नि जी क़ज़ा कंदी। ऐं अहिड़ी तरह जेकी औरत ॿार खे खीरु पीआरे थी उनजो बि उहो ई हुकुम आहे। जेकॾहिं अगरि ॿार खे खीरु पीआरे थी ऐं रोज़ो बि रखे थी, कंहिं क़िस्म जी काई तकलीफ़ न आहे, त उहा औरत रोज़ो रखे। पर जेकॾहिं रोज़े रखण जे करे ॿार खे ज़्यादा तकलीफ़ थिए थी, यानी ॿार जो खीरु जेको आहे उहो घटिजी वञे थो ऐं ॿार जो ॿियो को मुतबादिल खीरु आहे बि न, त उन सूरत में उहा औरत, उहे ॿई औरतूं जेके हामला आहे ऐं अहिड़ी तरह खीरु पीआरींदड़ औरत, इहे ॿई औरतूं रमज़ान में इन तकलीफ़ जे करे रोज़नि खे छॾे सघनि थियूं। रमज़ान खां बाद में क़ज़ा जेको आहे इन्हनि जे मथां लाज़मी ईंदी।